जी नाज़रीन भाई साहब प्राले ख़बर सिर सजादे ख़बर शेयर कंदासीं प्राले खां अफ़सोसनाक ख़बर प्राले पोरहत नींगर गर्मीअ खां बचण लाइ अबुलवाह में ॿुॾी फौत थी वियो आहे। लाश जी ॻोल्हा जारी। प्राले जे बस स्टॉप होटल ते पोरहत कंदड़ 14 साल जो नींगर शोएब अहमद वलद जान मोहम्मद बिरोई होटल तां कमु ख़त्म करण बाद गर्मीअ खां बचण लाइ प्राले मां गुज़रंदड़ वेज फीटल कैनाल अबुलवाह में वेझ ते रहियो हो त खेसि गहरो पाणी वेकिरो में ॿुॾी फौत थी वियो आहे। औरत नींगर जे दाव ते स्टाफ ते मौजूदु माण्हुनि खेसि बचाइण जी कोशिश कई पर हू तेज़ पाणी वेकिरो सबबु लुड़ी फौत थी वियो। जंहिं बाद खेसि नींगर जी वारसनि तोड़े ॿियनि इलाइक़े वासियुनि संदसि लाश जी ॻोल्हा जे लाइ करे रहिया आहिनि। वाइस ऑफ प्रालो ब्रेकिंग न्यूज़ अफ़सोसनाक ख़बर प्राले खां।